रीता परमार सलामकोट PS 56 थरपारकर जी आज़ाद उम्मीदवार जी हैसियत से इलेक्शन कांटेस्ट करण जो इरादो कयां थी। मुंहिंजा भाइरो ऐं भेनरो औरतन जी आज़ादी ते वॾा वॾा प्रोग्राम करण वारा इदारा तोड़े सियासतदान अॼु ताईं औरतन खे बुनियादी तालीम ऐं वहम घर जहिड़ी सहूलियत न ॾियारी सघिया आहिनि। उन जो मिसाल सिंध जी हर ॿाहिराड़ीअ जो ॻोठ आहे। औरतन जी आज़ादी ॾियारण वारा असांजा सियासतदान पंहिंजी औरतन खे हमेशा चो दीवारी अंदर कैद रखियो आहे। उन मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त हू औरतन जे तरक़ी वारे मक़सद में केतिरा सचा आहिनि। थर जी तारीख़ में कंहिं सियासी पार्टी औरत खे जनरल सीट ते टिकट न ॾिनो आहे, छो त उन्हनि खे ख़बर आहे औरत ईमानदार हूंदी आहे जेका गांधीनि जी मुखालफ़त कंदी ऐं अॻिते बि उन्हनि जी करप्शन में रुकावट बणबी। ऐं ख़ासि करे थर जे हवाले सां इहो ज़रूर चवंदसि, खुदारा पोइ 10 सालनि में तव्हां कणक जी बोरी सिलाई मशीन ऐं बेनज़ीर कार्ड जे नाले ते औरतनि जी तज़लील कई, उहो क़ाबिले मुज़म्मत आहे। हिक पासे उहा औरत जंहिंखे चो दीवारी अंदर कैद रखी पंहिंजो गाट ऊचो समझो था, त ॿिए पासे उन्ही औरत खे सॼो ॾींहुं कणक जी बोरी लाइ नेटन उसमें धिका खारायो था। मुंहिंजो मक़सद कंहिं सां दुश्मनी या मुखालफ़त कोन आहे, पर वक़्त जी ज़रूरत आहे असांजे वजूद ऐं हैसियत खे तस्लीम कयो वञे। मुंहिंजा मक़सद तमामु वाज़िह आहिनि ऐं न्याणे जी तालीम लाइ भरपूर कोशिश करे दाख़िला जी शरह 100% मुमकिन बनायां। घटि में घटि औरतुनि लाइ सिहत जी सहूलियत हर दर ताईं पहुचाइण में पंहिंजो किरदारु अदा करियां। इस्लाम कोट जे PS 56 ते आज़ाद उम्मीदवार तौर हिसो वठंदड़ सुनीता मेघवार चयो आहे त हू इलेक्शन में खटे ऐवान अंदर न सिर्फ़ थर जी औरतुनि जे मसइलनि ते ॻाल्हाए खेनि हक़ वठी ॾींदी, पर थर जा ॿिया बि बुनियादी मसइला हल कराया वेंदा। PS 56 जो अवाम जेकॾहिं तब्दीली चाहे थो त खेसि वोट ॾेई ख़िदमत जो मौक़ो फ़राहम करे।